जिले में रेलवे इख़्तियारनि पारां रेलवे जी ज़मीन तां कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। रेलवे जे हिन ऑपरेशन में एक्सियन रेलवे मीरपुर ख़ास जी लेडी ऑफिसर मैडम इरफाना निज़ामाणी समय पुलिस एहलकारनि जी मदद सां 40 खां वधीक बेलदारनि ऐं क्रेन मशीन ज़रिए कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन त शुरू कयो, पर रिवायती मूजिबि इहो ऑपरेशन सिर्फ़ु ग़रीब पुरहितनि अबोझ माण्हुनि ख़िलाफ़ ई थियो, जंहिंमें छपरा होटलूं, संदल ते भाॼियूं विकिरो कंदड़नि, नीलामी कपिड़नि जा स्टॉल लॻाईंदड़नि, पुराणा जूता विकिरो कंदड़नि, फ्रूट जा रेड़ा लॻाईंदड़नि खे निशानो बणायो वियो ऐं दिहाड़ीदार तबिके ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। इन सां गॾोगॾु ग़रीब मज़दूरनि जा घर बहिडाए छॾिया, पर जेके 4-4 मंज़िल इमारतूं रेलवे एराज़ी ते ठहियल आहिनि ऐं पकी माड़ियूं ठाहे पकी दुकानूं ऐं शॉपिंग सेंटर ठहियल आहिनि, हिननि बाअसरनि ख़िलाफ़ रेलवे ऑपरेशन टीम रुख ई न कयो। मुतासिर माण्हुनि जो चवणु आहे त ऑपरेशन सिर्फ़ु असां ग़रीबनि ख़िलाफ़ हो, असांखे बेरोज़गार करणो हो। बिना कंहिं नोटिस जे असांजा छपरा ऐं दुकानूं ॾाहे पट करे छॾियूं, जॾहिं त बाअसर कब्ज़ाखोरनि ख़िलाफ़ अॼु जी ताईं का बि कार्रवाई नाहे थी। वेठा आहियूं काड़े में, हाणे छा करियूं, बेरोज़गार थी माण्हू शीशा बीशा टोड़े विया, कुर्सी टोड़े विया, हाणे इन खां मथे छा चवां। हिते असांखे नोटिस बि कोन मिलिया आहिनि, ठीकु आहे। ही छपरा ग़रीब माण्हू आहियूं, असांजो हर शइ ललाम करे पटे उछले विया आहिनि, असीं हाणे किॾां वञूं, असीं बेरोज़गार थिया वेठा आहियूं। इहो जेको सूमर वारे ॾींहुं कुझु इतलाउ कुझु कोन कयो, ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेल असां माल वठी आयासीं, पंहिंजी ख़रीदारी वग़ैरह करायासीं, गाॾियुनि ते माल लॻायोसीं। असां एतिरो असां ॾिठोसीं क्रेन वग़ैरह परियां अमलो आहे, 10 मिंट बि कोन थिया माल कढण, गाॾा कढण जी गुंजाइश बि कोन ॾिनी ऐं मथां क्रेन वग़ैरह घुमाए जेको असांखे काफ़ी नुक़सानु जानी कयो ऐं माल जो असांखे काफ़ी नुक़सानु कयो, नुक़सान बि जाम थियो आहे। अॻु में नोटिस मिलियो ईअं 2-3 ॾींहं मोहलत ॾिनी, हींअर त माना वठ पकड़ में ख़बर ई कोन पई, ठा थी वियो, बसि कुझु कोन ॿुधायो, टपड़ खणो बसि मिलियो। बाक़ी जेको ऑपरेशन थियो आहे हिन को रिआयत कोन हुई, बक़ाया सामान असांजो जेको गाॾा ठेला आहिनि इहो कल्टी कया आहिनि, फटा टुटा आहिनि, सामान जो नुक़सानु थियो आहे, बक़ाया को रिआयत कोन हुई। जेको मिशन आई अहिड़ी तेज़ी सां आई बि, का शइ खणणु कोन ॾिनी असांखे, जो तबाह करे छॾियो आहे, ना को नोटिस आहे ना को ॻाल्हि हुई, यकदमि आया ऐं तोड़ फोड़ चालू, 5 मिंट जो बि टाइम कोन ॾिनो, हुओ तबाह करे छॾियो आहे। तूं पंहिंजे साम्हूं आहे, ॾिसे वठो, छा ॿुधायूं। आवाम जी हालत ॾिसो, ऐं अमीरनि जी बिल्डिंग ईअं ई लॻी पई आहे ऐं ग़रीबनि जो हर शइ जो नुक़सानु आहे। काई रिआयत कोन कई वई आहे, जेको जी मशीन आई आहे माना डायरेक्ट जेको नुक़सानु ग़रीबनि जो जाम थियो आहे, अॻियां पोयां ॿियो कोई कोन चाहींदा। सामान दुकान वुकान असांजा सभु खसी विया, कब्ज़े वारा असांखां मसवाड़ वठंदा आहिनि, असां ग़रीबनि खे ॾियण कान था ॾियनि, 8-8 हज़ार असांखां महीनो वठनि कब्ज़े वारा, असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे। हिन में न को असांखे को नोटिस मिलियो न कुझु मिलियो, इहे सभु ग़रीब माण्हू आहिनि, सभु ठेला लॻाए वेठा आहिनि वीचारा, को कुझु लॻाए वेठो आहे, इन्हनि सां अची रुगो पटपटा करी आहे, न को ॿुधायो न कुझु कयो, रुगो अचण सां शुरू थी आहे, को मौक़ो बि कोन ॾिनो, माण्हू सामान ई खणी वेठे। यार एतिरो मौक़ो त माण्हुनि खे मिलणु खपे, को चवण वारो कोन्हे, गवर्नमेंट बि हिनजो को नोटिस ई कोन थी वठे। हिते को नोटिस त ॾे, घटि में घटि 2-3 ॾींहं चवे त सही, यार सामान खणी वठो पंहिंजो, को सामान जो खणण जो मौक़ो ई कोन ॾिनो असांखे, अचण सां पटपटा करे छॾी करे खणी। सफ़ा जेको सो ग़रीब मज़लूम माण्हू आहियूं, असांजो केर बि जेको सो ॿुधण जे लाइ तयारु कोन आहे। हिते भत्ताखोरी हींअर बि हले पई, तव्हां साम्हूं हली ॾिसो, हिते को काफ़ी नाला त असीं कोन था मतिलबु वाज़े करे खणूं, ऐं जेको अॼु सुधो असां कंहिं बि मतिलबु अञा रुजू कोन्हे कयो त छा थियणो आहे छा कोन्हे करिणो। AC साहब बि कल्ह आया हिते शाम जो ॾिसी जेको सो हलिया विया ऐं अञा असीं बि वेठा आहियूं चुप कयो, असां सां इहा हालत लॻी पई, असां ज़ुल्म आहे, केरु पुछण गछण वारो कोन्हे। भत्ताखोरी वरी बि शुरू थी वई आहे ऐं गवर्नमेंट अञा बि माना जेको सो ख़ामोश ठही वेठी आहे, अॻिते जे लाइ ख़बर कोन्हे छा थींदो छा कोन थींदो, का ख़बर कोन्हे। ये जो रेलवे में नाजायज़ ऑपरेशन किया गया है, असल कब्जा माफिया को छोड़ के गरीब मजलूम आवाम के गाड़ों को पत्थर गाड़ लगाने वाले झोपड़ों को तोड़ के तहस नहस करके नुकसान, लाखों का नुकसान करके बेघर कर गए हैं। और जो असल इंक्रोचमेंट वाले हैं उन्हें हाथ तक नहीं लगाया गया, उन्हें तक पूछा था। बाला हुकाम से पुरजोर अपील की जाती है कि गरीबों और मजलूमों की दादरसी की जाए और इनको इनका हक दिया जाए। जो रेलवे की सरकारी अराजी है, इन्हें इन मजलूम गरीबों को माफ़ करके दुकान किराए पे दी जाए। हम किराया अदा करने के लिए तैयार है, जो भी गवर्नमेंट किराया अदा करेगी बोलेगी हम देने के लिए तैयार है, लिहाजा ये गरीब आवाम को ज़मीन दी जाए। न कब्ज़ा खोरे सिर्फ़ु ग़रीब पहुते आहिनि जेके पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदा आहिनि। ऐं इनमें ॾिसंदे को नाई जो दुकान छपरे अंदरि नाई जो कम पियो करे, को ॾिसंदो को पंहिंजो भाॼी जो, उन मैडम का रिआयत कोन कई
ऐं अची मिशन ज़रिए ऐं 400 पुलिस जा अटाला वठी हिते ग़रीबनि जा रोज़गार मिटाए छॾिया ऐं लाठी चार्ज कई हुई। हुननि खे एतिरो मौक़ो न ॾिनो वियो त पंहिंजो सामान कढी कंहिं सुठी जॻह ते पहुचाए सघे ऐं जेका घर में का बि शइ कोन्हे ऐं उहे पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र जे लाइ हिन ग्राउंड जी रेलवे में वेठा आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त ग़रीब वटि एतिरी मिल्कियत न आहे जेको पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र करे। आम शहरी जो चवणु आहे त रेलवे जी सरकारी ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु थियणु घुरिजनि ऐं कब्ज़ाखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे, छाकाणि त रेलवे जी ज़मीन ते कब्ज़ो हिननि ग़रीबनि जो न आहे बल्कि जुड़े जे बाअसर मोज़िज़ माण्हुनि जो आहे जेका समाज में मोज़िज़ ऐं मोतबर बणियल आहिनि। हिननि रेलवे अमलदारनि ऑफिसरनि सां मिली करे रेलवे जी ज़मीन तां कब्ज़ा कया आहिनि ऐं इहे मोज़िज़ कब्ज़ाखोर कब्ज़े कयल रेलवे ज़मीन जा ग़रीब होटल वारनि ऐं भाॼियूं विकिणो कंदड़नि खां माहवार लखे रुपया मसवाड़ वठनि था ऐं हिननि ख़िलाफ़ बि कार्रवाई थियणु घुरिजे ऐं इन सां गॾोगॾु बाअसर कब्ज़ाखोरनि जी माड़ियुनि दुकाननि शॉपिंग सेंटर ख़िलाफ़ बि ऑपरेशन थिए जीअं त ग़रीब ऐं अमीर सभिनी लाइ हिकु कानून ऐं हिकु पॉलिसी ते अमल थी सघे।